जी तो नाज़रीन इन वक्त आऊँ पीर आलिशा जे स्कूल में मौजूद आहियां जिते का बि सहूलियत न आहे न बिल्डिंग जी आहे न फर्नीचर आहिनि न दीवार आहे न उन्हनि खे पाणी थो ॾिए वञे ऐं मेन बॉइज़ स्कूल बि में शिफ्ट कयो वियो आहे उन्हनि खे बि लेडीज़ लाइ वॉशरूम न आहे ऐं उहे जेको घर वञी पाणी पीअण लाइ वञनि थियूं ऐं तमामु मुश्किलात मोरसन थियूं ऐं प्रिंसिपल सां ॻाल्हाईंदासीं ऐं हेडमास्टर जेको हिते प्रिंसिपल आहे पीर आलिशा स्कूल जो उन सां ॻाल्हाईंदासीं त कहिड़ी सहूलियत खां स्कूल महिरूम आहे। जी तो 1988 में ये बिल्डिंग गैर थी असां अहिड़े क़िस्म जो आबादात खे दफ़ा जीअं बरसाति में दीवार रही वई आहे जेका असां लोड़े सां ॾियारी वई आहे डिगण सां ॾियारी वई आहे ऐं गॾियल स्कूल हली रहियो आहे असांजे हुकूमत सिंध खां तलब आहे त हिन स्कूल में तवजो ॾिए ऐं फर्नीचर ऐं रिपेयरिंग जे लाइ मदद कई वई। अच्छा घणा हिते गॾियल स्कूल आहे तक़रीबन 250 छोकिरा आहिनि ऐं 250-200 जे लॻभॻि छोकिरियूं आहिनि ऐं गॾियल स्कूल हले थो असांजो ऐं हिते बिजली वग़ैरह कोन्हे चौकीदार न आहे वेही करे असां वटि चोरी थिए थी ऐं बिल्डिंग जे फिटिंग जेका असां चोरी थी वई आहे न असांखे हिन खां मुतालबो आहे त जेको असांखे स्कूल तवजो ॾियनि रिपेयरिंग जे लाइ ऐं फर्नीचर वग़ैरह जे लाइ असां मदद कई।